नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जस्टिस राना शमीम चयो आहे त हलफ़नामो रिकॉर्ड कराइण वक्त अकेलो हो। इस्लामाबाद हाई कोर्ट में राना शमीम जे बयान हल्फी ते तौहीन अदालत केस जी ॿुधणी थी, जंहिं सिलसिले में राना शमीम अदालत में पेश थियो। अदालत पहुचण ते सहाफ़ी राना शमीम खां सवाल कयो त छो पियो वञी त हिन नवाज शरीफ सां गॾु वेही हल्फी बयान ॾिनूं, छा इन में का सचाई आहे, छा तव्हां कुझु चवंदा हो? जंहिं ते राना शमीम जवाब ॾिनो त तव्हां इहो इन्हनि खां पुछो जेके इहो चई रहिया आहिनि। सहाफ़ी राना शमीम खां वरी सवाल कयो त छा तव्हां जे हलफ़नामो अकेलो ॾिनो हो? अॻूणे जज चयो त जी बिल्कुलु, बयान रिकॉर्ड करण वक़्तु अकेलो हुयसि। ॿिए तरफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में केस जी ॿुधणी दौरान बर्तानिया मां अॼु तलब कयल राना वसीम जो असल हल्फी बयान बि पढ़ी ॿुधाइण जो इम्कान आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।